गुलाब जो गुल जहिड़ो यार आ से बि तूं सुहिणो मुंहिंजो यार आ छो मां पंहिंजी गिला कयां मां त गुलाब जे गुल वांगे तरां 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 जियो जियो मुंहिंजी चाची अरे बेली मूं ते सड़े थी सूंहं ते चाची अरे बेली मूं ते हे छा आहे? तयार थियां थी न छाजे लाइ तयार थी थिए? हिते का मुकी आहे, शादी आहे? हे तुंहिंजा प्रकार आहिनि। छोकिरो आऊं त ॻोठ आयो आहियां कराची मां, त जेको वञा सोट सां घुमी अचां। हाणे तोखे ॿाहिरि खणी घुमाईंदो सोट। चरी चरी तोखे ख़बर नाहे ॻोठ में वॾे रंजू ओताका आहिनि, मां उते घुमण वेंदमि। वॾे रंजू ओताका घुमण वेंदी आहे? हा जल्दी कर मुंहिंजी सोच हूअं चाची मूं ते तूं सड़ंदी आहीं, तोखां मां सुहिणी आहियां 10 गुना उते। हे छा थी वियो थी? चङो भलो छोकिरो है चए मां तोखां सुहिणी आहियां, मतां मुंहिंजे छोकिरे खे ख़राब करे वरी मुंहिंजो मेकअप खणी खयो थी। हे थेले में छा सामान तुंहिंजा? मेकअप हे कपिड़ा लेडीज़ जा ई हुया तुंहिंजो? तोखे छा ख़बर? बर्गर माय यू इज बर्गर। हे छा जो बर्गर आहे? मां त हा बर्गर ॾिठा ई न आहिनि। मेकअप हे तोखे ख़बर? हे केरु आहे? मां आहियां सोट शीशे में ॾिस। सोट है या सोट है वणाए थो इहो ॾिसो टे ई अचूं था पाण। ओ सोट टोपी पाए आयो आहियां माशाअल्लाह मूंखे शर्म अचे। केड़ो तो मरी सोटे छा तो करे? सोट हलदम न वॾे रंजी हुन ते ओताक ते। अरे हलदम वॾे रंजी ओताक ते केड़ो डिजाइन ठायो थई? ये गोठ में तू माण्हू खिलाईंदे ना असां ते? सोट तू मुंहिंजो भाइन वांगे भाव आ। एड़ो अगर भा थे त पोत मां त बुडण जेड़ो थी वेंदस। न कर सोट मां बर्गर आया आए बर्गर ओ ब्यूटी पार्लर ते मां तैयार थियम ब्यूटी पार्लर। आंटी चले? ये छा आंटी चले? हे प्रकारन तुझे सोट जाए हया आहे फैशन करे नमूनो करे वडेरन जी ओताक घुमदो मता वडेरे ने वने वडेरे जे सा बनी कंदा हूं। वडेरे कराची में रहती थी ना, मुझे उज़मा की बेटी मुझ पे सड़ती थी। तो निबागा तू ये केड़ो डिजाइन ठायो ई शहर में रही करे छा थियो थई तोखे? अरे थेले मां ये कपड़ा निकता थसी जेका पाता थे जो। हल देर थी मुके। हेलो सोट अच्छा बेइज्जती कराइंदे दोस्तन यारन में छा इनके आदत आ निभागे के शाम जो तैयार थी उते बियना न। कराची में चौरंगिन ते हाने वरी वडे जो ओताका तो ताड़े पियो। ऐं सोट तोखे त ख़बर आहे मां क़िस्मत सां ईंदी आहियां। कहिड़ो मां रोज़ रोज़ ईंदी आहियां सोट। मूंखे बाग घुमाए, मूंखे अंब खाराए, मूंखे बाग घुमाए। चाची तोखे ॾिसे तो हया ॾिसेस हां। हे कादो छोकरो आयो तुझो सोट? सोट मां लगे तो मां इने के न तो मलजी हुआ तो जासरी सफा दांगी मले तो ना। अचो चाची। चाची काले हलंदी तो सा मां हगारू बोरती खाने में बुदास पई त जेको गाए वजाए फकीरन वांगुर तो बेटो पचे पावनेड़े अल्लाह माडे मारो ने मुकी अपघार मझा पावली पावनेड़े अल्लाह मुडे पेकन मुकी अपघार मझा पावली। वडी मुश्किल जा बुधाई ॾिठई अपार प्रकार छा नातिर करी जातो। हे मुझे छोकरे के हाथ न ला कदे से न के जो कदे से न मान रहडी दी मैं रात धार समझा पाए जाए ने भागा के जाए जा। चाची ते गोठ में बलाऊं ने मां त समझम सोट सा। इहो छा है सोट सा? रात बीचे मां के बहुत होते चाची जा तो सा सुमा या मां सोट सा सुमा भाई जहां के बछा जला इनी मुश्किल आदत न छे। हे छा है काहे से पचाए चारे से बस में केड़ी खबर मां ये शहर वे न शहर में इन जी ये हालत थी वई आ। हां वगे जी वने एकड़ो दफो किरायो करे एकड़ो दफो वने तो काते चाचा भी न बीठो हो जे ही कार जे चाचा जी। हां वने सब पेंदा हूं असा वारे वारे ते तुझो नंबर यार याने बच्चो छड़ा तू बार या वारे वारे आहा आहा। हेलो सर देर थी ए जगह जेको चाचो आयो रिश्ते जी गाल करण वारो उहा भी बेंदी आ बुधाई। अरे लानत पैसे त सपा तो मलजी हो इनके। हेलो सर बेन मोह पाजे मिटल सामा त घर ही छजा थी बस कय में हाल मारां थी मैं। कर वडी मत शॉट पका कर
सीरियस हां अच्छा सीरियस तू आई मैन यू नोटिस यू आर सीरियस મને મુશ્કેલ વાસા क्या चाहते ही ले नकर छोड़ कसम तेरा ભાઈ